मीरपुर बठोरो मां रिपोर्ट करे हुआ लाल बख्श खाड़क। जीअं सिंध क़ौमी पार्टी जे चेयरमैन नवाज़ ख़ान ज़हूर चयो आहे त क़ौम परस्त अॻवाननि ते कूड़ा केस दाख़िल करण सां हुक्मराननि नीयतुनि जो पतो पवे थो। केस दाख़िल करे सियासत जे रस्ते रोक कई पई वञे, पर केसनि सां जिदोजहद तां हथ खणाए नथो सघिजे। क़ौमी जिदोजहद जारी रखी वेंदी। जारी कयल पधिराई मूजिबि नवाज़ ख़ान ज़हूर चयो त हिन वक़्ति सिंध ते चइनी तरफ़नि खां साज़िशुनि जो ॼार विछायो वियो आहे। हिक तरफ़ मादनी वसीलनि, नौकिरियुनि, गैस, तेल ऐं ज़मीनुनि जी फुड़लट जारी वसारी आहे, त ॿिए तरफ़ वक़्त बवक़्त नवनि सूबनि जो राग आलापियो पियो वञे। सिंधी क़ौम खे इक़लियत में तब्दील करण लाइ वक़्त जी सरकार जो मंज़ूर नज़र टोलनि खे मैदान ते लाहे लसानियत खे हवा ॾिनी थी वञे। उन दौरान में सूरतहाल में सिंध जे नौजवाननि खे पंहिंजी धरती, कुदरती वसीलनि ऐं शहरनि जी मालिकी लाइ ज़रूरत आहे त हू सियासी धारा में अचनि ऐं पंहिंजे हिसे जो क़ौमी किरदारु अदा कनि। क़ौमुनि खे सियासत बचाए थी। क़ौमी सियासत सिंध जे वजूद जी ज़ामिन आहे।